दोस्तों, क़ुरान शरीफ़ जो सूरह फ़ातिहा जो तर्जुमो आउं पेश करे चुको आहियां। हाणे अॼु खां वठी असां सूरह बक़रा खे शुरू करियूं था ऐं आउं उन जो तर्जुमो पढ़ंदुसि ऐं जेके एहसासात या जे कैफ़ियतूं या जेका माना मूंखे सम्झ में अचे थी उहा बयानु कंदुसि। त सूरह बक़रा, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्फ़ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैब व युक़ीमूनस सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। शुरू अल्लाह जे नाले सां जेको इंतहाई महिरबान ऐं रहम कंदड़ आहे। ही उहो किताब आहे जंहिंमें को शक न आहे, ला रैब जंहिंमें को शक न आहे, फ़ी हुदल लिल मुत्तक़ीन इहो उन्हनि जे लाइ पैदा कयो वियो आहे या नाज़िल कयो वियो आहे जेके तक़वा कनि था। ही क़ुरान शरीफ़ जो तमामु वॾे में वॾो मिसाल आहे या उन जो मरकज़ी ख़्याल आहे। अलाह साईं जे ॾिनल सभिनी हिदायतुनि मां ऐं हिदायतुनि जो जेको बुनियादु आहे उहो तक़वा आहे। तक़वा यानी सिंधीअ में उनखे चई सघिजे थो परहेज़ करणु। हाणे असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में परहेज़ खे कीअं इस्तेमालु कंदा आहियूं? रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में असां ॾिसंदा आहियूं, असां पंहिंजे ॿारनि, पंहिंजे माइटनि, पंहिंजे दोस्तनि खे चवंदा आहियूं, बाबा ही खंडु न खा न त डायबिटीज़ थी पवंदी। यानी इन जो मिसाल जेकॾहिं असां दुनिया जी ज़िंदगीअ सां ऐं आख़िरत जी ज़िंदगीअ सां मिलायूं त अल्लाह ताला चए थो त हिननि शयुनि जी परहेज़ करियो त तव्हांजी आख़िरत ठहंदी। यानी ज़िंदगी जेका अल्लाह ताला इंसान खे ॾिनी आहे उन जी कामयाबीअ जो राज़ आहे तक़वा, हुदल लिल मुत्तक़ीन। यानी ही उहो किताब आहे जेको हिदायत आहे उन्हनि जे लाइ जेके परहेज़ कनि था, जेके तक़वा अख़्तियार कनि था। ऐं परहेज़ जूं कई तबई ऐं रूहानी मानाऊं थी सघनि थियूं, यानी ज़ाहिरी ऐं बातिनी मानाऊं थी सघनि थियूं। यानी सभ खां वधि में वधि जेका परहेज़ आहे इंसान खे करणी आहे उहा पंहिंजे वहशी ख़्वाहिशुनि ते आहे, यानी पंहिंजे नफ़्स ते आहे। जेको माण्हू पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करे थो, पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशुनि खे रोके थो ऐं उन्हनि खे रोकण जो जेको सिरिश्तो आहे या जेको रस्तो आहे या जेका सॼी ॼमार जो जेको रोड मैप आहे उहो अल्लाह ताला हिन क़ुरान शरीफ़ में ॾिनो आहे। हुदल लिल मुत्तक़ीन, ही सॼो क़ुरान उन्हनि माण्हुनि जे लाइ तक़वा रस्तो आहे जेके तक़वा अख़्तियार करणु चाहिनि था या जिन तक़वा अख़्तियार कई आहे या जेके तक़वा अख़्तियार करण जो इरादो रखनि था। हिन में कई मिसाल, कई कहाणियूं, कई इस्तिलाह ऐं सॼी दुनिया जीअं गुज़री आहे जॾहिं खां हज़रत आदम या जॾहिं खां हीअ धरती ठही आहे उन जे ठहण खां वठी हिन धरतीअ ते जेके वाक़िया थिया आहिनि, जेके हुक्मरान थिया आहिनि, जेके महकूम थिया आहिनि या जिन क़ौमुनि खे अल्लाह ताला तबाह कयो, उन्हनि जा मिसाल हिन धरतीअ जे खंडरनि में मौजूदु आहिनि। चाहे तव्हां एशिया वञो, अफ्रीका वञो, यूरोप वञो, लातीनी अमेरिका वञो या ऑस्ट्रेलिया वञो। ऑस्ट्रेलिया जा बि कई ॿेट आहिनि जेके तबाह थी विया। हिकु हिकु मिसाल जेके तव्हां खणी ॾिसंदव त तव्हां ॾिसंदव त जिन बि माण्हुनि अल्लाह ताला जे पैगाम जो को बि नोटिस कोन वरितो, अल्लाह ताला जे आयतुनि खे ॿुधी करे उन्हनि खां इनकार कयो
यानी इनकार करणु सिर्फ़ु लफ़्ज़ी इनकार न हूंदो आहे। लफ़्ज़ी तौर ते त असांजी ज़िंदगीअ में केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके लफ़्ज़ी तौर ते ॻाल्हाइनि था, सिर्फ़ु रस्मी तौर ते माण्हुनि जे साम्हूं ॿुधाइनि था त हा असां अलाह जे पैगाम जा फॉलोअर आहियूं, मगर अंदरूनी तौर ते हू छा आहिनि उहा सिर्फ़ु अलाह खे ख़बर आहे। त हुननि जो जेको अंदरु आहे ऐं हुननि जो जेको अमल आहे, उन अमल जो बदिलो किन खे हिते बि मिले थो ऐं आख़िरत में बि मिलंदो, ऐं किन खे ॿिन्ही जॻहियुनि ते मिलंदो, किन खे सिर्फ़ु हिते मिलंदो ऐं आख़िरत में छूट थी वेंदी। बहरहाल उहो त अलाह जे हथ में आहे। मगर फतह सिर्फ़ु उन्हनि जी थींदी जेके तक़वा अख़्तियार कंदा, ऐं ही किताब उन्हनि जे लाइ आहे। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, उहे मोमिन जिन ग़ैब ते ईमान आंदो, जीअं त अलाह ताला ज़ाहिरी तौर ते ॾिसण में कोन थो अचे जो उन ते असां ईमान आणियूं, मगर हुन हीअ जेका दुनिया तख़लीक़ कई आहे उन में जेके हुन पैगम्बर आंदा, उन्हनि जे मौजिज़नि जे ज़रिए, उन्हनि जी ॻाल्हियुनि ऐं उन्हनि जे आयतुनि जे ज़रिए असांखे इहा निशानी तौरु ॾेखारियो वियो त हीअ निशानी आहे। हिन निशानीअ मां तव्हां सम्झो त अलाह ताला मौजूदु आहे। त उन्हनि निशानियुनि खे इंसान जो बातिन सम्झे थो, इंसान जो ज़ाहिर नथो सम्झे। छो जो तव्हां ॾिसंदा त रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में माण्हू जेके आहिनि से अक्सर इहो बहस कंदा आहिनि, जेके अलाह खे ऐं अलाह जी आयतुनि खे नथा मञनि, उहे इहो ई बहस कंदा आहिनि त साईं ॾेखार भला अलाह किथे आहे। त इहो बहस हर पैगम्बर जे ज़माने खां वठी थींदो पियो अचे, मगर उन्हनि जे लाइ मुंहिंजी जेका राय आहे उहा इहा आहे त उहे पंहिंजे बातिन में झाती पाए कोन था ॾिसनि। पंहिंजे बातिन में जेकॾहिं झाती पाए ॾिसनि त हुननि खे अलाह नज़र अची वञे, या शायदि हू पंहिंजे अंदर में झाती पाईंदा रहनि था, मगर उनखे मञण खां इनकार कनि था जो हुननि जो नफ़्स हुननि खे इजाज़त नथो ॾे। यानी हू जेको बि माण्हू पंहिंजे नफ़्स जी पूॼा करे थो, पंहिंजे नफ़्स खे माबूद बनाए वेठो आहे, उहो बेसिकली अलाह जे नेमतुनि खां दूर थींदो थो वञे। तंहिंजे करे अलाह ताला चए थो त ही क़ुरान, ही किताब उहो आहे ऐं उन्हनि जे लाइ आहे जेके नफ़्स जी परहेज़गारी कनि था, जिन ग़ैब ते ईमान आंदो, जिन उन ग़ैब ते ईमान आंदो ऐं जिन निमाज़ क़ाइमु कई। निमाज़ सलात लफ़्ज़ जी माना आहे दुआ करणु, ऐं उन जी माना आहे सिधो थियणु, स्ट्रेट फॉरवर्ड ॻाल्हि करणु। ऐं निमाज़ जो लफ़्ज़ अलाह ताला क़ुरान शरीफ़ में हर जॻह ते इन करे इस्तेमालु कयो आहे जो निमाज़ उन जो पैगम्बर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदा हुआ, ऐं उहा सुन्नत उन खां वठी क़ाइमु रहंदी पई अचे जेका मदीने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइमु कई। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां खां हिन दुनिया मां हली विया त हू मदीने में निमाज़ क़ाइमु कंदो हो, ऐं उहा मस्जिद नबवी उन्हनि ॾींहंनि खां वठी उहो ई कुझु कंदी पई अचे। उते माण्हू उहो ई निमाज़ पढ़नि था जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी। त इन जा निशान जेके आहिनि मुकमिल तौर ते उन ई निशानीअ सां, उन ई निमाज़ सां वञी मिलनि था जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइमु कई। ऐं उन ई निमाज़ जो ज़िक्र अलाह ताला क़ुरान शरीफ़ में केतिरनि ई जॻहियुनि ते कयो आहे। त हू चए थो त उहे जेके निमाज़ क़ाइमु कनि था, अलाह ताला उन्हनि खे ऐं उहे जेके पंहिंजे अलाह ताला जे ॾिनल रिज़्क़ मां कुझु ख़र्चु कनि था। यानी तव्हां ॾिसो त क़ुरान शरीफ़ जे पहिरियनि आयतुनि में केतिरो न मुख़्तसिर तौर ते अलाह ताला असांखे पैगाम ॾेई छॾियो आहे त ज़िंदगीअ जूं, यानी तव्हांजे हयातीअ ऐं आख़िरत जी कामयाबीअ जूं 3 निशानियूं जेके हिननि ॿिनि आयतुनि में ज़ाहिर थियूं।
हिकु पहिरीं निशानी इहा त तव्हां परहेज़गारी अख़्तियार कयो, तक़वा अख़्तियार कयो। ॿी निशानी इहा त तव्हां निमाज़ पढ़ो, यानी अलाह ताला सां खे रुजू करियो, अलाह ताला सां ॻाल्हायो ऐं अलाह ताला खां दुआ घुरो ऐं उन खां हर क़िस्म जी दुआ घुरो। दुआ जो बेसिकली वॾे में वॾी दुआ त आहे रब्बना आतिना फि दुनिया हसनतम व फिल आख़िरत हसनतम वक़िना अज़ाबन नार, यानी अलाह ताला मूंखे तूं हिन दुनिया में बि सुरख़ुरू कर ऐं आख़िरत में बि सुरख़ुरू कर ऐं अज़ाबन नार वक़िना अज़ाबन नार, यानी कि नार यानी जहन्नम जे बाहि खां मूंखे बचा। त अहिड़े तरह सां ज़िंदगी जे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इंसान जे अंदर में केतिरियूं ई दुआऊं जनम वठनि थियूं ऐं उहे जॾहिं उहे दुआऊं जनम वठनि थियूं त हू अलाह ताला खे वञी रुजू करे थो। त उन रुजू करण खे चइबो आहे सलात, निमाज़ पढ़णु, निमाज़ जा कुझु तरीक़ा अख़्तियार करे यानी उनखे रुजू करे। बाक़ी हिन ॻाल्हि ते असां पोइ कंहिं जॻह ते हली ॻाल्हाईंदासीं त उहो निमाज़ूं कहिड़ी तरह सां कहिड़ा फ़िरका कीअं पढ़नि था ऐं उन्हनि जी कहिड़ी हैसियत आहे। त मुंहिंजी नज़दीक जेको आहे सो निमाज़ कीअं बि पढ़िजे उन जी का हैसियत कान्हे, पर बहरहाल इन ॻाल्हि जी एतिरी अहमियत न आहे त निमाज़ माण्हू कीअं थो पढ़े। इन ॻाल्हि जी अहमियत आहे त अलाह ताला खे माण्हू रुजू करे, यानी कामयाबीअ जो ॿियो राज़ निमाज़ ऐं टियों राज़ चए थो जेको रिज़्क मूं तव्हांखे ॾिनो आहे उन मां थोरो ख़र्च करियो, यानी उहो माल जेको तव्हां कमायो था, जेको तव्हांजे खीसे में आहे, जेको तव्हां ॿारनि बचनि ते ख़र्चु करियो था, उहो ॿारनि ते बि ख़र्चु करियो, मगर उन मां तव्हां उन्हनि खे ॾियो जिन वटि खाइण लाइ कोन्हे। उन में बि कुझु कैटेगरीज़ अॻिते हली सूरह बक़रा में अलाह ताला बयानु कयूं आहिनि त हिननि माण्हुनि खे ॾियो, यानी माइटनि खे ऐं यतीमनि खे, मिसकीननि खे, मुसाफ़िरनि खे, बीमारनि खे ऐं ज़रूरतमंदनि खे, घुरण वारनि खे, न घुरण वारनि खे, जिन खे बि तव्हां मुनासिबु सम्झो अलाह ताला जे ॾिनल रिज़्क मां उन्हनि खे ॾियो। त इहे टे निशानियूं आहिनि कामयाबु ज़िंदगीअ जूं। त हिननि ॿिनि आयतुनि जी जेका पहिरियूं ॿ आयतूं आहिनि सूरह बक़रा जूं, उन जी मुख़्तसिर माना इहा आहे ऐं इहा ई सॼी ॼमार जो जेको क़ुर जो बेसिकली इहो ई मरकज़ी ख़्यालु आहे ऐं इंसान जी ज़िंदगीअ जो मरकज़ी ख़्यालु इन्हनि टिनि शयुनि ते हुजणु घुरिजे।